ख़बर नाज़रीन अवां सां शेयर कयूं पिया। कराची जे इलाइक़े कारसाज़ वेझो तेज़ रफ़्तारी सबब कार कटी थी आहे, जंहिंजे नतीजे में ॿ ॼणा फौत थी विया आहिनि। हादसे बाद ॿिन्ही ॼणनि जा लाश जिना अस्पताल मुंतक़िल कया विया आहिनि। अफ़सोसनाक नाज़रीन हादसो पेश आयो आहे कराची जे इलाइक़े कारसाज़ वेझो तेज़ रफ़्तारी सबब कार कटी थी पई, जंहिंजे नतीजे में ॿ ॼणा फौत थी विया आहिनि। हादसे बाद ॿिन्ही ॼणनि जा लाश जिना अस्पताल मुंतक़िल कया विया। नाज़रीन वाक़िया खरियूं पिया, इहो ख़ौफ़नाक हादसो थियो आहे। कराची जे इलाइक़े कारसाज़ वेझो तेज़ रफ़्तारी सबब कार कटी थी पई, जंहिंजे नतीजे में ॿ ॼणा फौत थी विया आहिनि। हादसे बाद ॿिन्ही ॼणनि जा लाश जिना अस्पताल मुंतक़िल कया विया। वाक़िया नाज़रीन अफ़सोसनाक ख़बर ॾियूं पिया। कराची जे इलाइक़े कारसाज़ वेझो तेज़ रफ़्तारी सबब कार कटी थी पई, जंहिंजे नतीजे में ॿ ॼणा फौत थी विया आहिनि। हादसे बाद ॿिन्ही ॼणनि जा लाश जिना अस्पताल मुंतक़िल कया विया। कराची जे इलाइक़े कारसाज़ वेझो तेज़ रफ़्तारी सबब कार कटी थियण जे नतीजे में ॿ ॼणा फौत थी विया आहिनि।